बारे मोतिल गुजियो घुमणाया परदे वगर करे मताओ नामी वनन ओचता हंज मेरे मारो पक्षी जवाई पिरगंदो अदहल साण चढ़ते मेरा जा कटन दई जी कान पुकर है जा है पार पिरन जिया चुनिया मथे चिट्टा दिल जा दिल बरे तेरा कदम जिया चुनिया मथे चिट्टा वो दिल बिली जी कई हिक के बिया बेई कचन मिट्टा हो भेणो हे हिट्टा मन उकारे पार कर सोरा पिराया सुतिया सोरा पिराया अल्लाह तसाया बनाया जागल मानी सुतिया सोरा पिराया हमदा ऐ सला सफात में न्यायालय वाजिबुल एहतराम सादात किराम जलसे स्टेजी सुमा सेगार जीवकार उलमाए किराम हुफाज़े किराम ऐ मौजा प्यारा मुसलमान भाइरों बुजुर्गों दोस्तों अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मंजारा चंद कलिमात जुमले प्यारी जमात जे आलो तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो दुआ फरमाएगा अल्लाह तबारक व तआला मो ऐं तवां सभिनी खे ॿुधी ॿुधाए शाह अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीज़। प्यारा मुसलमान भाइरों जियां त तवां असां अज हिन बाबरक महफिल में हाज़िर आयो जय महफिल मुबारका जा ब उन्वान एकड़ो उन्वान अल्लाह तबारक व तआला जे पाक
पाक कलाम जे ख़त्म शरीफ जो इन खुदा जे कलाम जो उन्वान ऐं ॿियो आहे मुंहिंजे पीरनि जे पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैहि जी यारी सां मंसूब आहे। चओ सुभान अल्लाह। दोस्तों इन सुभान अल्लाह सां तक़रीर कोन ॿुधाईंदो। ॾिसो साईं करमदीन जे तवस्सुल सां किथां खां हली अवां खे आलम तक़रीर ॿुधाए त तव्हां गौर सां ॿुधो पर अल्फाज़ अञा निकिरनि न। अवां जी सुभान अल्लाह स्टेज ते पहिरीं पए अचे पोइ तूं ॾिस त आलमनि जो सीनो खुले थो या नथो थिए। दिल खे मदीनो बनाए ज़ोर सां जो सुभान अल्लाह। त अल्लाह जे पाक कलाम जे ख़त्म शरीफ जे सिलसिले में सैयद बुखारी शाह रहमतुल्लाह अलैहि जो सालियानो उर्स मुबारक भी आ। इंशाअल्लाह साईं जी निगाह थींदी उन जे पिण में मौजूद आहियो। अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी खे क़बूल फरमाईंदो ऐं हिन बुज़ुर्ग जे सदके असां झोली खाल खणी आया आहियूं। पर इंशाअल्लाह जॾहिं हितां मोटंदासीं पंहिंजे मागल ते पंहिंजे बिस्तर ते पहुचंदासीं त ख़ुदा जी रहमत मंझां असां झोल भरे पोइ निकिरंदासीं। जो सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह ख़ुश नसीब आहिनि उहे माइट जिन जा बच्चा खुदा जो पाक कलाम पढ़े पूरो कयो आहे। जो सुभान अल्लाह। प्यारा दोस्तो या एजाज़ जी ॻाल्हि आहे या नसीब जी ॻाल्हि आहे। इंशाअल्लाह अवां जी ख़िदमत में खुदा जे पाक कलाम ते हदीस ऐं क़ुरान जी रोशनी में ॿुधाए पोइ यारहें ॾांहुं हलंदासीं। पर आयत जे तर्जुमे करण खां पहिरियां जेको नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे तव्हां असां पंहिंजे बचन खे मदरसनि ॾांहुं तवजा न बल्कि मदरसनि खां तवजा हटाए करे असां स्कूल ॾांहुं तवजा कंदा आहियूं। मुंहिंजा दोस्तो उहो पेट पूजा जे लाइ तव्हां असां पंहिंजे बचन खे स्कूल यूनिवर्सिटी पढ़ाईंदा आहियूं। पर दोस्तो तव्हां ख़ुदा जो पाक कलाम पढ़ायो आलम दीन बनायो। मुंहिंजा प्यारा दोस्तो तव्हांजो हीउ जान बि मोचारो त आख़िरत भी तव्हांजी मोचारी थी वेंदी। ऐं तव्हांजो जेको तव्हांजो मक़सद हूंदो आहे त असांजो बच्चो स्कूल पढ़ंदो आख़िर में डॉक्टर थींदो इंजीनियर थींदो वग़ैरह वग़ैरह पेट पारींदो। मुंहिंजा दोस्तो महीनो पुॼंदो आहे तव्हां मास्टर खां पुछो तव्हां कई मिनिस्टर का पूछो तवा कई मुझा प्यारा दोस्तों स्कूल जे मास्टर टीचर वगैरह का तवा पूछो आखिरी महीने में अदा तौर पैसा आहिनि या न चवंदो अदा रुपयो भी ना है तेरी पगार खांदासी। पर तवा आलम मौजूद है तवा इन का पूछो ते आखिरी तारीख ईंदो तवा इन आलम का पूछो त चवंदो शुक्र अल्हम्दुलिल्लाह जेड़ा की सा पहिरीं तारीख भरियल हुआ अहिड़ा आखिरी तारीख में भी भरियल आहे। इहो ख़ुदा जो फज़ल आहे। पोइ दोस्तो असां स्कूल ना पंहिंजे बच्चन के किताब लिखियो आहे। इहो सिर्फ़ मिसाल अवां खे ॾेई पंहिंजो आयत जो तर्जुमो कंदासीं ऐं जेकियूं हक़ वारियूं ॻाल्हियूं। ॿ दोस्त हुआ हिकिड़ो शाहूकार हो ॿियो ग़रीब हो हिकिड़ो अमीर ॿियो ग़रीब। ॿिन्हिनि खे पुट थिया उन्हनि जी त दोस्ती पाण में हुई। इन वेचारे गरीब पैसा न हुअण जे करे ज़रियो न हुअण जे करे पंहिंजो बच्चो मदरसे में छॾी अॼु असां तव्हां ईअं कंदा आहियूं जेको मंडो हूंदो त हल मली इहो खामखा इहे असांखे बोझ बणियो आहे। लिहाज़ा इनखे मुला मौलवी पाण पढ़ाईंदा। पर मुंहिंजा प्यारा जॾहिं आख़िरी जॾहिं उहो इल्मु पढ़ी ईंदो आहे त ख़ुदा पाक वरी उन्हनि जो शान ऐं मान खे बुलंद फरमाईंदो आहे। ऐं जेको सुठो हूंदो आहे इनखे यूनिवर्सिटी दा पढ़ाए डॉक्टर थींदो। त दोस्तो उहे ॿई पाण में दोस्ती उन्हनि जी हुई। ॿिन्हिनि खे पुट ॼावा हिन पैसे ज़र माल जे न हुअण जे असबाब सां पंहिंजो बच्चो मदरसे में छॾियो आहे फी सबीलिल्लाह ख़ुदा जे पाक कलाम पढ़ाई आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो हुन यूनिवर्सिटी में छॾियो हुनजो पुट डॉक्टर थियो आहे हिन जो पुट हाफ़िज़ क़ुरान बणियो आहे आलिम दीन बणियो आहे भई वफ़ात करे विया। वरी हिननि पाण में दोस्ती हलाई आखिर पेसो मुबाइसो हलियो। डॉक्टर चवण लॻो मुझे पे जी कब्र पक्की आहे लिहाज़ा मुझे पे जो जिस्म सलामत होंदो। उन हाफ़िज़ क़ुरान चयो न अदा क़ुरान जो फ़ैसिलो आहे त जंहिंजो बच्चो हदीस पाक में आहे
त इज़ा मातल इंसान इनकत अनहो अमल हो जरे इंसान मरी वेंदो आ त मुंहिंजा दोस्त उन जा अमल दुनिया ते भी वेंदा इल्ला मिन सलासत मगर टे अमल इल्ला मिन सदक़तिन जारियतिन हिकिड़ो सदको जारियो तव्हां मदरसो बनायो तव्हां दुनिया छॾे विया पर उन जो सवाब क़यामत ताईं मदरसो हले पियो जी क़ब्र में मिलंदो रहंदो हिकिड़ो ॿियो आहे इल्मिन युंतफ़उ बिही इल्म नाफ़े जेका नफ़ो हासिल कयो वञे हाणे जो आहे वलदिन सालिहिन यदउ लहु नेक औलाद तव्हां क़ुरान पढ़ाए विया आलम दीन बनाए विया उन हथ कया क़ब्र में त गुनाहगार वए पर क़यामत जे ॾियारे हशर में उथंदे त जबल जेॾियूं नेकियूं तो जे पर में पियो हलंदो जी इया हदीस मथे नजर रखी थी बाबा कब्र तोजे पे जी पकी आ सिरू तोजे पे के लगल है वगैरह वगैरह मुझे पे जी कच्ची कब्र आ पर मुझो अकीदो आ अल्लाह पाक मुझे पे जो जिस्म सलामत रखियो होंदो दोस्तों कब्र कुशाई कई हुई जरे उन अमीर उन डॉक्टर जे वालिद जा हद भी जमीन खाई चुकी हुई कफन भी न रहो हो जरे हाफिज़ कुरान जे वालिद जी कब्र खोली हुई मुझा दोस्तों तो उन जो जिस्म पंजी जगह ते वार पंज जगह ते मुझा प्यारा दोस्तों उन जी कफन के भी मिट्टी जो दाग न लगे भलाई चाही जो हो दुआओं घुरंदो हो खत्मा पाक पढ़ंदो हो तो दोस्तों तवा अंदाजो लगायो तवा असा यूनिवर्सिटी पढ़ायो था पर इन का बेतराद तवा असा मदरसे में पंजे बच्चन के पढ़ायो आज मुबारकबाद जा लायकन वे माइट जिन जे बच्चन खत्म पाक पढ़ी पूरो कयो जो सुभान अल्लाह हज़रत बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह जो वालिद साहब वसीयत करे वने तो त मुजो बच्चो जरे मदरसे में अचे जरे पेट में मुजो बच्चो आ तोजे मुझी घरवारी मां वफात करे वना इनके मदरसे में छडियो मुझा प्यारा दोस्तों बख्तियार काकी जाऊआ वालिद साहब वफात करे चुको आहे घरवारी के वसीयत याद आई आ तो मुझो मुर्स मुझो खावन वसीयत नसीहत करे हुआ लिहाजा इनके मदरसे में दाखिल कराया उन जो बख्तियार काकी जो वालिद के कब्र में अजाब थी रयो आ जरे हिन मदरसे में अची पड़े तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह ताला मलाइकन के फरमायो ए मलाइको अजाब जो हथ तवा झले छडो छाजे ला जो बच्चो दुनिया जे मथे मां रब जो नालो वठे मुके अजाब ॾियण का हया अचे थी तब दोस्तों तवा अंदाजो लगायो हां बुलंद आवाज सा सलात पढ़ रहा हो तो आयत जो तर्जुमो पर तर्जुमे का पेरा आओ हवा जी खिदमत में जानाइदो हवाला तई सालियानो प्रोग्राम बुखारी बाबा रहमतुल्लाह ताला अलैह जो ए मुजा दोस्तों इन मदरसे जो उस्ताद मौलाना गुलाम अस्कर गोट मामा ससी जार का जोधा में जो अल्हम्दुलिल्लाह वली मेहनत सा सवाबी जो सोचा ए बच्चा चया आया आई भक्ति को उम्मीद तवा पंजा बच्चा साईं मदरसे में चईदा आई इन बिचार कोटा जो खिदमतगार साईं करमुद्दीन जेको असा जे मदरसे जो साथी भी आ मुजा दोस्तों उन जे तवस्सुल सा आवा जे आलो बैठो आया अल्लाह ताला मो आई तवा जी हाजिरी के पंजी बारगाह में मकबूल आई मंजूर फरमाए बुलंद